ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती जी न्यू अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती जी एपिसोड तव्हां ॾिसी रहिया हो लगातार या स्पेल ॾिसी रहिया हो। बहरहाल अॻु जी जेका अपडेट आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी जेको सिंध टीवी वारनि जो पंहिंजा वेरी ड्रामो आहे उन जी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं नंढड़े वीडियो में। आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा हलूं था जी अपडेट की तरफ। तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं दोस्तों। पंहिंजा वेरी ड्रामो हाणे तमामु जल्द इन जी शूटिंग ॿीहर स्टार्ट कई वेंदी अॻिते, छो त खजू साहब जी तबीयत जेको नासाज़ हुई इन जे करे उनजी शूटिंग जेको रुकी पई हुई। बहरहाल हाणे तमामु जल्द शूटिंग स्टार्ट कई वेंदी, छो त आज़म में काफ़ी अरसे खां स्क्रिप्ट बि तयारु कयूं वेठो आहे, खणी वियो आहे ऐं जेको आहे उन ॿ टे कर पंहिंजी पोस्ट भी रखी आहे स्क्रिप्ट पढ़ंदे। तमामु जल्द इन ड्रामे के बलूचिस्तान शहर रुस्ताम मोहम्मद में रिकॉर्ड कयो वेंदो। लोकेशन सभु कुझु तयारु आहिनि, बसि कुझु ॾींहंनि खां पोइ, छो त ईद जूं छुटियूं बि हुयूं, खजू साहब पाण बीमार हुयो, इन जे करे हीउ ड्रामो रहंदो रहिजी वियो। बहरहाल हाणे तमामु जल्द हिन खे फाइनल कराइण जी कोशिशि कई वेंदी, पहिरियों स्पेल, ॿियों स्पेल, पोइ टियों स्पेल। दोस्तों अपडेट अगर सुठी लगी तो मेहरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक यूट्यूब चैनल ऐं पेज शायदि को सभु खे सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।